स्कूल जी एजुकेशन डिपार्टमेंट का कायदा कानून विसारे छड़िया। मुबैना तौर 20,000 में गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गोठ कमाल खान छत्याल जो चौकीदार पाण मुरादो बदली। खबर मूजिब दादू तालके जी यूसी पीर तरहू जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल में मुकर्रर थियल चौकीदार उमर मीणो मुबैना तौर ते 20,000 रिश्वत ॾेई पाण मुरादो बदली थी वियो। उमर मीणो जी अहिड़े बदली ते तालीम खाते जे ख़ासि ज़रियनि मां मालूम थियो आहे त हिक ख़ासि सियासी अॻवान जे चवण ते उमर मीणो खे तब्दील कयो वियो आहे। जॾहिं त टीओ मेल मूजिब मूं चौकीदार खे बदली नाहे कयो, चौकीदार पाण मुरादो बदली थी वियो आहे, जेका कानूनी तौर नामुनासिब आहे। टीओ मेल राब्ते करण ते वधीक ॿुधायो त बदली जी जांच कई वेंदी। वाज़े रहे त ॻोठ कमाल खान छत्याल जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में उमर मीणो काफ़ी वक़्त खां चौकीदार मुक़रर हुयो, जेको स्कूल में टीचर मुक़रर थियण बाद पाण मुरादो बदली कराए वियो। मज़ीद खबरों और अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, ताकि हमारी हर नई आने वाली वीडियो आप तक पहुंच सके।